इलेक्शन कमीशन सुन्नी इत्तेहाद काउंसिल की मखसूस सीटूं ॾियण जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। सुन्नी इत्तेहाद काउंसिल औरतुनि ऐं अक़लियतुनि जी मखसूस सीटुनि जी हक़दार नाहे। इलेक्शन कमीशन सुन्नी इत्तेहाद काउंसिल की मखसूस सीटूं ॾियण जी दरख़्वास्त जो महफ़ूज़ फ़ैसिलो जारी कयो। सुन्नी इत्तेहाद काउंसिल मखसूस सीटुनि जी तरजीही फ़हरिस्त जमा नाहे कराई। शहबाज शरीफ मुल्क के 24वें वज़ीर आज़म की हैसियत से हलफ खणी वरतो। गार्ड ऑफ ऑनर पेश शेवान सदर में सदर आरिफ अलवी वज़ीर आज़म शहबाज शरीफ के कसम खणायो। हलफ बरदारी तकरीब में जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्जा, चीफ जनरल आसिफ मुनीर, आसिफ अली जरदारी, नवाज शरीफ, अनवारुल हक काकड़, बिलावल भुट्टो जरदारी, मरियम नवाज, मुराद अली शाह, सरफराज बुख्ती ऐं ॿिनि पिण हलफ बरदारी तकरीब में शिरकत कई। वज़ीर आज़म हाउस पहुंचण ते शहबाज शरीफ के गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। हकीकत यह है जनाब स्पीकर के 18 वजारतें ऐसे हैं जिनको डिसॉल्व होना चाहिए थे 2015 में। इनका सालाना खर्चा आपको पता कितना है? सालाना 328 बिलियन रुपीस। तो अगर 2015 में हम ये डिवॉल्व कर लेते तो वो इश्यू इसी पैसा के साथ हम हल कर सकते थे। जमहूरी इदारा को हम ताकतवर बनाएंगे तो हम अपने आप को, खास तौर पे पाकिस्तान के अवाम को ताकतवर बना रहे हैं। इस इदारा को कमजोर करते हैं तो हम ना सिर्फ अपने आप को मगर इस वफाक को, इस जमहूरी निजाम को कमजोर कर रहे हैं। अचक साई साहब के घर पे मैं ना सिर्फ उसका मज़ाहमत करता हूं, वजीर आजम शहबाज शरीफ साहब या अगर ये बलोचिस्तान में हुआ है तो चीफ मिनिस्टर बुख्ती साहब का से अपील करूंगा कि वो एक्शन ले। पीपी चेयरमैन पारा 9 मई सान्हे बाबा चीफ जस्टिस की सरबराही में जांच कमीशन जोड़न जो मुतालबो। बिलावल भुट्टो जरदारी मुल्क के मसलन के हल लाइ समूरन पार्लियामानी जमातन के गॾिजी मीसा के मईशत ऐं मीसा के जमहूरियत मुआहिदो करण की आछ करे छॾी। बिलावल भुट्टो जरदारी कौमी असेंबली में खिताब कंदे चयो आहे त जेकॾहिं को आइन की भञगड़ी करे थो त उनखे सज़ा मिलण घुर्जे। वज़ीर आज़म के गुज़ारिश आहे त कमीशन जोड़न लाइ चीफ जस्टिस के दरख़्वास्त करे। 18 वज़ारतुनि जो ख़र्च 382 अरब रुपया थिए थो। शहबाज शरीफ इनकलाबी कदम खणी उहे वज़ारतूं ख़त्म करे सघे थो। अशराफिया के सालियानो 1500 अरब रुपया सब्सिडी ॾिनी वञे थी जंहिंखे ख़त्म कई वञे। भाण ऐं बिजली के कारखाननि की सब्सिडी ख़त्म कई वञे। टारगेट खां वधीक सेलर्स टैक्स जमा थिए त उहो सूबे खे ॾिनो वञे। ऐवान खे मज़बूत करण लाइ खेनि फ़ैसिला करण घुर्जनि। सदारती उम्मीदवार महमूद खान अचकज़ई के घर ते छापे की मज़म्मत जांच की अपील। शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो की फाई खिलाफ सदारती रेफरेंस से दलील मुकम्मल। सुप्रीम कोर्ट फैसलो महफूज करे वरतो। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ शाह की सरबराही में सुप्रीम कोर्ट फुल बेंच में सदारती रेफरेंस से केस की फरियादी अहमद रज़ा कुसूरी भी दलील ॾिना। अदालत हुननि जे वकीलनि जा दलील ॿुधण बाद सदारती रेफरेंस से ॿुधणी मुकम्मल करे वरिती। चीफ जस्टिस चयो आहे त अॼु न कंहिं ॿिए ॾींहुं ॿीहर वेही फ़ैसिलो ॿुधाईंदासीं। पीपी अगवान नैयर बुखारी चयो आहे त सुप्रीम कोर्ट सदारती रेफरेंस से फैसलो महफूज कयो आहे। पीपल्स पार्टी इहो समझे थी त जुल्फ़िकार अली भुट्टो जो फैसलो इंसाफ़ जो क़त्ल हो। मीडिया सां ॻाल्हाईंदे शेरी रहमान ऐं फैसल करीम पुंडी जो चवणु आहे त केस की ॿुधणी ते चीफ जस्टिस जा शुक्रगुज़ार आहियूं। उम्मीद आहे त सुप्रीम कोर्ट भुट्टो केस में का राय ॾींदी। अदालत मां इंसाफ़ मिलण जी उम्मीद आहे। सदारती चूंडुनि लाइ आसिफ अली जरदारी जा नामज़दगी कागज़ मंज़ूर। महमूद खान अचकज़ई की नामज़दगी कागज़नि ते एतराज़ दाख़िल। अॻूणे सदर आसिफ अली जरदारी जा सदारती उम्मीदवार लाइ नामज़दगी कागज़ इस्लामाबाद हाई कोर्ट में जमा कराया विया हुआ, जेके जांच पड़ताल बाद मंज़ूर कया विया। सदारती उम्मीदवार असगर अली मुबारक महमूद खान अचकज़ई जे नामज़दगी कागज़नि ते एतराज़ मारे छॾिया। संदसि नामज़दगी कागज़नि की मंज़ूरी बाबति फ़ैसिलो महफूज़। सदर पाकिस्तान लाइ चूंडनि 9 मार्च ते थींदी। सेनेट चेयरमैन सादिक संजरानी के उहदे तां हटाइण लाइ लाहौर हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। दरख़्वास्त में सेनेट चेयरमैन समेत इलेक्शन कमीशन के धुर बणायो वियो। दरख़्वास्त में ॼाणायो वियो आहे त सादिक संजरानी बलोचिस्तान जे सूबाई सीट ते इलेक्शन विढ़ियो ऐं कामयाब थियो। इलेक्शन कमीशन कामयाबी जो नोटिफिकेशन भी जारी कयो। सादिक संजरानी हिक ई वक्त 2 सीटूं नथो रखी सघे। हू गैर कानूनी तौर सीनेट चेयरमैन तौर कम करे रहियो आहे। इलेक्शन कमीशन खेसि सेनेट जी सीट खाली करण जो हुकुम जारी करे।
नौशेरो फिरोज में ज़मीनी तकरार तां ॿिनि धुरनि में झेड़ो, फायरिंग में औरत मारिजी वई। लाशारी बिरादरी जी ॿिनि धुरनि में ज़मीन जे पुराणे तकरार तां झेड़ो थी पियो। सईदा लाशारी गोलियुनि जो खाज पिणु थी वई। वॾा मायसर में हथियारबंदनि गोलियूं हणी नौजवान खे क़त्ल करे छॾियो। हथियारबंदनि घर ते हमिलो करे फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि आमिर डाको क़त्ल थी वियो। पुलिस पहुची लाश ज़रूर कार्रवाईअ लाइ अस्पताल पहुचायो। मक़तूल जे पीउ मूजिबि बेगुनाह पुट खे क़त्ल करे ज़ुल्म कयो वियो। हैदराबाद भरिसां नौजवान जो तशदुद थियल लाश सुञाणप नथी सघी। उसिरी थाणे जी हद मुलाकातिया रोड वटि बचल शोरो जे पहाड़ी इलाइक़े मां नौजवान जो तशदुद थियल लाश मिलियो। पुलिस ज़रूरी कार्रवाई लाइ मढ़ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। कनकोट भरिसां ॾोहारियुनि हथां पीउ ऐं पुट समेत 3 ॼणा अगवा। बी सेक्शन थाणे जी हद मां ॻोठ मुगल सेरियाणी वासी 3 ॼणनि खे हथियारबंद अगवा करे विया। मुगविन में अली बहार, ज़ीशान सेरियाणी ऐं शमन सेरियाणी शामिल। इतलाउ ते पुलिस वारदात वारे हंधि पहुची वई। गेमलो थाणे जी हद में 6 ॾींहं अॻु 3 ॼणनि जे थियल अगवा वारे वाक़े में फर्ज़नि में कोताही करण ते 8 पुलिस एहलकार बरतरफ़। एसएसपी घोटी फर्ज़नि जी कोताही करण ते पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई। बरतरफ़ थियलनि में रैती ऐं गेमलो थाणे जा एहलकार शामिल।